फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिली गहराई सां ईमानी जज्बे सां आका नामदार माखी मिस्री खां वधीक मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ। समूरी जमात सगोरी बावाज़ बुलंद दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, दौलत खान चांडियो गोठ जी जमात सगोरी ऐं गिरदो नवाजा बाशऊर मुसलमानो, अल्लाह ताला अवां असांजे मथों लखा करोड़ा एहसान फरमाया जो हेड़े पुरफितुन दौर जे अंदर अवां असांखे अल्लाह ताला हेड़ी दीनी गरजानी ऐं उहा महफ़िल नसीब फरमाई आहे जंहिं महफ़िल जो मोर अल्लाह सिंजो ही मिठो कुरान शरीफ आहे। दुनिया में बे भी काफ़ी महफ़िलियूं, कंहिंजा मोर नवाब, कंहिंजा मोर सरदार, कंहिं महफ़िल जा मोर SP ऐं DSP, जज ऐं वकील, पर हीअ उहा महफ़िल आहे जंहिं महफ़िल जो मोर अल्लाह जो मिठो कुरान आहे। बिरादर मुकरम कारी हाफ़िज़ अब्दुल मालिक साहब हकड़ो साहब, उन्हनि जे हुकुम ते अल्लाह ताला असांखे भी हिन दीनी प्रोग्राम में हाज़िरी नसीब फरमाई आहे। चल अल्लाह ताला अवां असांजो वेहण, गॾु थियण, ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए ऐं क़ुरान अज़ीम जे हुकुम जे मथां अमल करे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मां खां अॻु में असांजा बिरादर मुकरम हज़रत मौलाना गुलशन अली हैदरी साहब भी
बेहतरीन अंदाज में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो शान है सीरत बुधाए तवा असांजे ईमान के ताज़ो क्यों ए सिंध ऐं बलोचिस्तान जा मशहूर आलिम दीन बेहतरीन मुबल्लिग हजरत मौलाना बिरादर मुकरम कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब इंशाअल्लाह उन्हनि जो भी बेहतरीन अंदाज में तफसीली बयान थींदो उहे भी पहुंची चुका हैं। अल्लाह ताला अवां सां समूरन जी हाज़िरी के पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। अज़ीज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो मां जे सामूं कुरान अज़ीम जी तमाम मुख्तसर हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे जे आयत सगोरी जे अंदर अल्लाह ताला असां के हिकड़ो वडे में वडो एहसान है थोरो याद ॼाणाणो फरमायो। हुअं त अल्लाह ताला जा असां जे मथों लखा करोड़ा एहसान आहिनि हिक हिक इंसान जे मथां। यो कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुसूहा जे मां अल्लाह सिंजा एहसान थोड़ा गण ते वियो त गणी नथा सघो। मां अल्लाह सिंजा एहसान थोड़ा एतिरा आहिनि अल्लाह से फरमा तो मुझा एहसान थोड़ा अल्लाह त नथा सगो पर गाए भी नथा सगो। जे कदें ता जिन इंसान मां अल्लाह ताला जा एहसान थोड़ा गण दे वियो अल्लाह ताला फरमाए तो जेके समुंड जेके दरिया जेके वाटर वा ताके पानी जा वंदे नजर ता अचन इन्हनि खे हुकुम कयां त पानी जी जाइ ते मसजा थी वञनि तव्हां जिन इंसान लिखण ते वियो एक दफो न बल्कि 7 दफा ये समुंड दरिया मसजा वही अचन सुकी वेंदा ता जिन इंसान लिखी लिखी थकजी सगो था पर मां अल्लाह जा एहसान थोड़ा गणी नथा सगो। पर सभिनी एहसाननि मां वडे में वडो एहसान अल्लाह से फरमा दो वडे में वडो थोरो यो क्यों मां जो सवाल नबियन जो सरदार मिठो मोहम्मद करीम ता के बुखे में नबी रसूल अता क्यों मां यो अल्लाह से जो वडो एहसान के हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम नबी मिलियो के हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम नबी मिलियो के हजरत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम नबी मिलियो वे भी वडे शान वारा वडे मान वडे मर्तबे वारा पर अल्लाह ताला तव्हां असां के उन नबी जो उम्मती बनायो जेको सभनी नबियन जो सरदार आए तव्हां असां जो मिठो मोहम्मद करीम सभनी नबियन जो सरदार के न कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। भागा हुआ जात जे पांजे बाने के शेर करायो रात जे कुछ हिस्से में मस्जिद हराम को मस्जिद अक्सा ताई मस्जिद अक्सा खां 7 आसमानन खां मथे घुराए करे अर्श मौला ते रूबरू पंहिंजे ज़ात जो दीदार ऐं मुलाकात कराई। नबी साईं जे उमिरि जा दुख ऐं थकई लईया वडियूं इमामुल अंबिया के मक्के शरीफ में तकलीफ़ आयूं नबी साईं जे नबुवत वारे जिस्म मुबारक जे मथों पत्थरन जो मींहुं वसायो वियो
नमाज जे दौरान हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथों उठन जा हो जोश लाया वया नबी साईं जे साहबन सगोरन हजरत बिलाल साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु या बिन साहबा इकराम के वड्डियूं तकलीफ़ आयूं उहद जे मैदान में 70 साहबा इकराम सां गडो गडो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु के बेदर्दीअ सां शहीद कयो वियो वड्डियूं नबी साईं तकलीफ़ां ॾिठियूं पर अल्लाह ताला हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जंहिंमहिल मेराज नसीब फरमायो मेराज वारी रात पंहिंजे ज़ात जो दीदार जो करायो त मिठे मोहम्मद करीम जे उमिरि जा ॾुख ऐं ओलाई लही विया पर इन हिजरत वारे सफ़र में ओ बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद शरीफ में अल्लाह ताला हजरत आदम नबी खां वठी हजरत ईसा नबी ताईं समूरा नबी सगोरा जमो फरमाया नबी रसूल ते गडो करे अल्लाह ताला हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के समूरन नबियन जी इमामत नसीब करे इमामुल अंबिया जो लक़ब नसीब फरमायो अल्लाह ताला जेको असां के नबी नसीब फरमायो वो नबियन जो सरदार ओ प्यारे पैगंबर जे सदके जेको जुमातुल मुबारक जो ॾींहुं नसीब फरमायो वो ॾींहंनि जो सरदार अल्लाह ताला कुरान अज़ीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअह फसअू इला ज़िक्रिल्लाहि वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह ताला प्यारे पैगंबर जे सदके जेको जुमअतुल मुबारक जो ॾींहुं नसीब फरमायो वो ॾींहंनि जो सरदार उन ॾींहं जो भी कुरान शरीफ में नालो नबी साईं जुमे जे ॾींहं खे सईदुल अयाम जो लक़ब नसीब फरमायो ॾींहं ॾींहंनि जो सरदार रमजान शरीफ जो महीनो महीननि जो सरदार शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान रमजान शरीफ जो महीनन जो सरदार महीनो लैलतुल क़द्र जी रात रातिन जी सरदार इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर रात रातिन जी सरदार एडे शान मान मर्तबे वारी रात जो हिकड़ी रात जागी इबादत करण वारे के अल्लाह ताला 1000 महीनन जे रातिन खां भी वधीक अजर ऐं सवाब तो नसीब फरमाए 1000 महीनन जे रातिन जो थे तो 84 साल ऐं कुछ महीना ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा जो ॾियारो ख़ुशीअ जो तव्हां असांखे नबी साईं जे सदके मिलियो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिंमहिल मक्के शरीफ खां मदीने शरीफ हिजरत करे आया नबी साईं ॾिठो त माण्हू
जाल बजे ज़माने को वठी बड़ियाड़ा खुशी जा मल्हाइनि था। उन्हनि में मौसीक़ीअ जूं महफ़िलियूं था कनि, उन्हनि ॾींहंनि में शराब ऐं कबाब पीअनि था। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी था कनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खणी अल्लाह ताला को दुआ घुरण फरमाई, ए मुंहिंजा अल्लाह से मूंखे पंहिंजनि नेकनि सालिहनि मोमिननि मुसलमाननि जे लाइ बदिया एड़ा खुशी जा नसीब फरमाए जिन ॾींहंनि में खुशी भी मल्हाई वञे तो अल्लाह ताला जी इबादत भी कई वञे तो रब ताला जी हम्द ऐं सना ऐं तारीफ़ भी कई वञे। नबी साईं ने दुआ घुरी, ए मुंहिंजा अल्लाह साईं कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि जे लाइ अदा कलमो पढ़ियो अथव कि न? वरी पढ़ो, तव्हांजो ईमान ताज़ो थींदो। जो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हे मुंहिंजा अल्लाह से कलमे पढ़ण वारनि जे लाइ भी मूंखे बदिया खुशी जा दे। अल्लाह से हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के दुआ जे बदले में बदिया खुशी जा नसीब फरमाया। एक ॾींहं जो नालो ईद उल फितर आहे, ॿिए ॾियारे जो नालो ईद उल अज़हा। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो लिकुल्लि कौमिन ईदुन व हाज़ा ईदुन, हर एक कौम जे लाइ ईद आहे पर अल्लाह ताला मूंखे पंहिंजनि नेकनि सालिहनि जे लाइ मोमिननि मुसलमाननि जे लाइ कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारनि जे लाइ बड़ियाड़ा खुशी जा ॾिना आहिनि। हिक ॾींहं जो नालो ईद उल फितर आहे त ॿिए ॾियारे जो नालो ईद उल अज़हा। इन्हनि ॾींहंनि में असां खुशी भी मल्हाईंदा आहियूं, इन्हनि ॾींहंनि में असां अल्लाह ताला जी इबादत भी कंदा आहियूं, हम्द ऐं सना ऐं तारीफ़ भी कंदा आहियूं। जो ये खुशी जा ॾियारा तव्हां असांखे अल्लाह ताला हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सदके नसीब फरमाया। तव्हां ईद जी खुशी मल्हाईंदा आहियो कि न? बाज़ार में वञी लटा कपड़ा नवा वठी ईंदासीं, चप्पल नवा वठी ईंदासीं, टोपियूं वठी ईंदासीं, अलाए केॾियूं तयारियूं कंदा आहियूं। वरी ईद जे ॾियारे तड़ो करे नवा कपड़ा पाए अशा उजरा थी तेल सुरमा करे खशबू हणी करे ईद नमाज पढ़ण जे लाइ ईदगाह जे तरफ निकिरदा हूं। वरी ईद नमाज पढ़ण खां बाद में एक ॿिए खे भाकुर पाए ईद जूं मुबारकूं ॾींदा आहियूं। इहे ख़ुशीअ जा जेकॾहिं ॾींहं मिलिया आहिनि त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ जे बरकत सां मिलिया आहिनि। ईद जा ॾियारा, लैलतुल क़द्र जी रात, रमज़ान जो महीनो, जुमातुल मुबारक जो ॾींहुं त नबी साईं जे सदके मिलियो। पर ही जो क़ुरान अज़ीम जहिड़ो किताब भी नबी साईं जे सदके मिलियो। नबी नबियन जो सरदार ओ किताब कुरान अज़ीम किताबन जो सरदार अर-रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अश-शम्सु वल कमरु बिहुस्बान वन नज्मु वश-शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान। अल्लाह
ततगौ फिल मीज़ान वकीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान वल अर्ज़ वज़ाहा लिल अनाम फ़ीहा फ़ाकिहतुन वन नख़्लु ज़ातुल अकमाम वल हब्बु ज़ुल अस्फ़ि वर रैहान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। माखीअ खां भी वधीक क़ुरान पाक मिठो, मिस्रीअ खां भी क़ुरान अज़ीम मिठो आहे। यो कुरान शरीफ नबी साईं जे सदके कंहिंखे तौरेत मिलियो, कंहिंखे इंजील मिलियो, कंहिंखे ज़बूर मिलियो। उहे भी वॾे शान मान मर्तबे वारा किताब आहिनि, पर जो कुरान अज़ीम सभिनी किताबनि जो सरदार आहे। तौरेत इंजील ज़बूर ये किताबुल्लाह आहिनि, कुरान अज़ीम किताबुल्लाह सां गॾो गॾु कलामुल्लाह बि आहे। कलामुल्लाह उनखे चइबो आहे जंहिंजी अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात पाण तिलावत करणु फरमाई हुजे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो, आसमान ज़मीन जे ठाहिण खां बि 1000 साल पहिरियां अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात कुरान अज़ीम जी सूरत ताहा ऐं सूरत यासीन शरीफ जी पाण तिलावत फरमाई। जॾहिं रब साईं ज़ात तिलावत कई, मलाइकन ॿुधो, मलाइक ॿुधी चवनि था लखा करोड़ा मुबारक उन्हनि ज़बाननि खे हुजनि जेके ज़बानूं न क़ुरान अज़ीम खे पढ़दियूं, जंहिंजी तिलावत अल्लाह जी ज़ात पाण करणु फरमाई आहे। मलाइक ॿुधी चवनि था लखा करोड़ा मुबारक उन्हनि दिलनि खे हुजनि जेके दिलियूं न क़ुरान अज़ीम खे जीअ में जायूं ॾींदियूं, जंहिंजी तिलावत अल्लाह जी ज़ात पाण करणु फरमाई आहे। नंबर ते मलाइक चवनि था लखा करोड़ा मुबारक उन उम्मत खे हुजनि केॾी न ख़ुश नसीब ऐं बख़्तन ऐं भागन वारी उहा उम्मत चइबी जंहिंजे पुखे में इमामुल अंबिया रहमतुल आलमीन प्यारे पैगंबर जहिड़ो नबी ऐं क़ुरान पाक जहिड़ो किताब ईंदो। अदा नबी साईं जहिड़ो नबी तव्हां असांखे मिलियो, क़ुरान शरीफ जहिड़ो किताब तव्हां असांखे मिलियो। उहे वॾा ख़ुश नसीब अथव जेके ज़बान सां क़ुरान अज़ीम जी तिलावत था कनि, उन्हनि ज़बाननि खे बि मलाइकनि मुबारकूं ॾिनियूं जो इंशाअल्लाह ताला जीअ में जायूं ॾींदासीं। क़ुरान अज़ीम खे किताबनि जो सरदार आहे, हीअ मामूली हस्ती नाहे। अल्लाह ताला क़ुरान अज़ीम में फरमाए वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। शिफा भी आ, रहमत भी आ। बीजादे फरमाए लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबल लराइतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। कुरान अज़ीम के ता मामूली किताब न समझो। और जिन कुरान अज़ीम के मां जबलन दे नाज़िल किया, जबल पहाड़ भी ताके पुज़ा पुज़ा थींदे हवा में उड़ामदे नजर अचन हा, पर मां हिन कुरान अज़ीम जूं करामतूं पंहिंजे कब्ज़े में रखियूं न वक्तन फ़वक्तन ज़ाहिर कंदो ईंदो आहियां। अज़ीज़ दोस्तो, ही वो कुरान अज़ीम आहे जंहिंखे मके मदीने शरीफ में
जंहिंखे सफ़र हज़र में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सां पाणो फरमायो ही वो कुरान अज़ीम आहे जंहिंखे सहाबा किराम अहल बैत इज़ाम ॾींहुं राति हिकु करे पाणो फरमायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो प्यार हो त कुरान ऐं नमाज़ सां, हज़रत उमर फारूक जो प्यार हो त कुरान ऐं नमाज़ सां, हज़रत उस्मान गनी जो प्यार हो त कुरान ऐं नमाज़ सां, हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो प्यार हो त कुरान ऐं नमाज़ सां, हज़रत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मां जो जेकॾहिं प्यार हो त अल्लाह जे कुरान ऐं नमाज़ सां। नबी जन त पाण फरमायो पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो सुबह शाम हिन कुरान अज़ीम जी तिलावत कई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे वॾियूं तकलीफ़ आयूं। काफ़रन हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे केतिरा दफ़ा हिन कुरान अज़ीम जे करे मक्के शरीफ में रतो शान बणाए छॾियो। हज़रत बिलाल साईं खे वॾियूं तकलीफ़ आयूं। नबी साईं जे सहाबा किराम अहल बैत इज़ाम खे वॾियूं तकलीफ़ आयूं। पर ही वो कुरान अज़ीम आहे जंहिंखे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण त फरमायो आहे। पर हिन कुरान अज़ीम खे ॿुधी करे हज़रत उमर फारूक कलमो पढ़ी करे मुस्लमान थियो आहे। अल्लाह जिंदाबाद। हूं त सभु सहाबी वॾे शान वारा, वॾे मान वॾे मर्तबे वारा, अहल बैत इज़ाम वॾे शान वॾे मर्तबे वारा आहिनि। पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्त बुजुर्ग ऐं भाइरो हज़रत उमर फारूक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो उहो सहाबी आहे जेको मिठे मोहम्मद करीम जी दुआ जी मुराद आहे। सभु सहाबी मुरीद हज़रत उमर फारूक जो दुआ जी मुराद। नंगी तलवार खयूं तो अचे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी के नऊज़ बिल्लाह कत्ल करण जे इरादे सां और रस्ते में हिकिड़े शख्स सां मुलाकात थी वई। ए उमर काॾे तो वञे? नंगी तलवार खयूं के तो मां जो मुसलमाननि जे नबीअ खे कत्ल करण जे इरादे सां निकितो आहियां। नी उरीदु अन अक़्तुल मुहम्मदा। चवंदा उमर ओॾे बाद में वञे अॻ में पंहिंजे घर जी सार संभाल। जंहिं छा थियो आहे मुंहिंजे घर में? जंहिं तुंहिंजी भेण फातिमा बि कलमो पढ़ी करे मुसलमान थी आहे। फातिमा बिन्त ख़त्ताब तुझो भेणियो सईद बिन ज़ैद भी कलमो पढ़ी मुसलमान थियो आहे। उन्हनि जे ज़ुबान ते क़ुरान जी तिलावत जारी लगी पई आहे। हज़रत उमर फारूक सिधो रस्तो मटाए भेणीअ जे दरवाज़े ते तो अचे। हीअं जो दरवाज़ो खोले, हीअं जो ॾिसे ॿिन्ही जे ज़ुबान ते क़ुरान अज़ीम जी तिलावत जारी आहे। सूरत ताहा पढ़नि था। चवंदा ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितश्का इल्ला तज़किरतन लिमन यख्शा। हज़रत उमर फारूक बिन्नी के मार ॾियण शुरू करे रतो शान करे छॾी। हाणे हज़रत उमर फारूक के पंहिंजी भेण चवे थी उमर जे ख़त्ताब जो तू पुट नहीं, ख़त्ताब जी मां भी धिया। जेकॾहिं तू कुफ्र में मज़बूत आ त असां भी ज़ुबान सां कलमो पढ़ियो आहे। असां भी दीन इस्लाम में मज़बूत आहियूं। भले टुकर टुकर करे छॾ पर असां कलमो ऐं क़ुरान न छॾींदासीं। चवे तो देर न कयो, जल्दी कयो, मूंखे भी कलमो पढ़ायो, मूंखे भी क़ुरान जा सबक पढ़ायो। चवंदा इन करे जिसुन उमर तू पलीत आग में गुस्ल करे आ पाक थी आ। हज़रत उमर फारूक गुस्ल करे पाक साफ़ थी गोरड़ा बनी वे तो भई भेणे भेणियो हज़रत उमर फारूक के कुरान अज़ीम जी तिलावत ॿुधाइनि था। चिंता है तू कुरान अज़ीम जो ॿुधी। हज़रत उमर फारूक जे अखियुनि मां ईअं तो पाणी वहे जीअं मींहं जो पाणी निसारे में वहंदो आहे। के तो जल्दी कयो कलमो पढ़ायो। चवंदा हल त मिठे मोहम्मद करीम वटि हलूं था। हज़रत उमर फारूक के नबी साईं वटि वठी था अचनि। नबी साईं दारे अर्क में मौजूद आहिनि। सहाबा किराम ॾिसी करे चवंदा साईं उमर अचे थो। नबी साईं फरमायो ए सहाबी बचो परेशान थियण जी का भी जरूरत न आहे। उमर नथो अचे, मां मिठे मोहम्मद करीम जे दुआ जो जवाब दो। परेशान न थियो, घोरड़ा भञी वेठो आहे। साईं कलमो पढ़ायो।
हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़त उमर फारूक के पढ़ांदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। हज़रत उमर फारूक कलमो पढ़ियो, कुरान जा सबक वता, झट मस थिया। नबी साईं फरमाया वज़ू कयो, नमाज़ पढ़ूं। हज़रत उमर फारूक चवे तो साईं मां भी वज़ू कयां छा? हाँ उमर अॻ में तू मुसलमान न है, तो ते मयार नहीं। हाणे मुसलमान थियण खां बाद में हिक हिक नमाज़ जो हिसाब ॾियणो आहे। वज़ू कर त नमाज़ पढ़ूं। साईं काथे नमाज़ पढ़दऊ? पुटे ते हुजरे में नमाज़ पढ़दासीं। साईं होॾे छो नथा पढ़ो खाने काबे में, जेको अल्लाह जो पीरियों घर आहे। इन अव्वल बैति उज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। जादे 24 कलाक वॾ फुड़े मींहं वांगुरु अल्लाह साईं रहमत वसई वसे थी। पुटो ते काफ़रन जो कब्ज़ो आहे, असां खे ओॾे अचण नथा ॾियनि। हज़रत उमर फारूक जवाब ॾेई फरमाए तो साईं बि मुंहिंजे मुसलमान थियण जो फ़ाइदो छा? जो मुंहिंजे मुसलमान थियण खां अॻु में बि हिते नमाज़ पढ़ो, पोइ बि हुते साईं तव्हां 2 मिंट बीहो, मां अचां थो। नकी तलवार खणी हज़रत उमर फारूक मके जे घिटिन में घुमे थो। तव्हां मुंहिंजे कॾहिं कंहिंखे पंहिंजी मुंडी लहराइणी आहे त मां उमर जो मुक़ाबिलो करे, घरवारी बेवा कराइणी आहे त मां उमर जो मुक़ाबिलो करे, बच्चा यतीम कराइणा आहिनि त मां उमर जो मुक़ाबिलो करे, मां कलमो पढ़ी मुसलमान थियो आहियां। नबी साईं खे वठी करे खाने काबे जा दर खोले असां नमाज़ पढ़दासीं। शींहं वांगुरु गजंदो रहियो, कंहिंखे जुरत न थी जो हज़रत उमर फारूक जी रस्ता रोक करे नबी साईं खे वठी आयो। हलो साईं नमाज़ पढ़ायो। नबी साईं ॾाढी ख़ुशीअ में आया। खाने काबे में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नमाज़ पढ़ाई। नमाज़ पढ़ाइण खां बाद में नबी साईं पुछा करणो फरमाई, ऐं उमर उमर काथे आ? साईं हुयो फलाणी सिफ़ में कुंड में वेठो आहे। नबी साईं फरमाया हेॾे आ उमर, हेॾे आ। नबी साईं सॾु करे भाकुर पाए हज़रत उमर फारूक खे फरमाया, उमर तूं जो खाने काबे जा दर खोलिया आहिनि, रब से तुंहिंजे लाइ बदिले में जन्नत जा 28 दरवाज़ा खोले छॾिया थी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिक हिक सहाबी जो शान एॾो आहे जो बयान कजे रात खुटे। इन हज़रत उमर फारूक खे बि जो मुहर्रम महीने जी 1 तारीख़ ते शहादत थी बि अल्लाह जो क़ुरान नमाज़ पढ़ी। हज़रत उस्मान गनी जो प्यार भी क़ुरान नमाज़ सां। हज़रत उस्मान गनी जी शहादत थी आ भी क़ुरान अज़ीम जी तिलावत कंदे। अॼु भी मिस्र जे अजायब खाने में वो कुरान अजीम मौजूद पियो आहे, जंहिंखे हज़रत उस्मान गनी जे शहादत वारो खून मुबारक लगो पियो आहे। हिन आयत सगोरी खे अॼु भी हज़रत उस्मान गनी जे शहादत जो खून मुबारक लगो पियो आहे। कहिड़ी? अल्लाह ने फरमातो फसयकफीकहुमुल्लाह वहुव समीउल अलीम। क़यामत जे ॾियारे कंहिं शहीद जे शहादत जी गवाही उहद जो मैदान ॾींदो। ओ कंहिं शहीद जे शहादत जी गवाही बदर जो मैदान ॾींदो। कंहिं शहीद जे शहादत जी गवाही खंदक जो मैदान ॾींदो। कंहिं शहीद जे शहादत जी गवाही तीर ऐं तलवार ॾींदी। पर हज़रत उस्मान गनी वो शहीद आहे जो हुन जे शहादत जी गवाही अल्लाह जो क़ुरान पाण ॾींदो। हज़रत उस्मान गनी जी शहादत भी क़ुरान नमाज़ पढ़दे थी आहे। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी
21 रमजान शरीफ दे शहादत भी कुरान नमाज पढ़दे थी आहे। हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु भी वडे शान मान मर्तबे वारो एकड़े पासे ना हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोटा बे पासे नो अल्लाह ताला हजरत अली साईं के 10 सालन जी उम्र में कलमे जी दौलत दीन इस्लाम जी दौलत सा नवाज़े छड़ियो। टे पासे नो हजरत अली उल मुर्तजा मां फातिमा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा जो घोटा। चौथे पासे ना हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फातिह खैबरा। पंजे पासे ना हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जन्नत में वञण वारन जो अनन हजरत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला नो मां जो अबू आ। इन हजरत अली साईं जो भी प्यार कुरान सा नमाज सा। अम्मा जन्नत खातून जो भी कुरान नमाज सा प्यार। अम्मा फातिमा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा साहबा जो शान तमाम बुधो आ। हाने अहल बैत जो शान भी बुधो। हजरत अली साईं अहल बैत आ। हजरत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मा अहल बैत आहिनि। अम्मा जन्नत खातून अम्मा फातिमा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हा अहल बैत आ। नबी साईं जे मल काफरन सा मुबाइलो कयो पांजी नबूवत वारी चादर मुबारक मथों विझी करे फरमायो अल्लाहुम्मा हाउला अहल बैत। उनमें हजरत अली साईं भी आ। अम्मा जन्नत खातून भी आ। हजरत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा भी आहिनि। हजरत अली साईं जो भी वडो शान मान मर्तबो आ। हजरत अली साईं जो भी कुरान नमाज सा प्यार। हजरत अली साईं नबी साईं जो वो साहबी आ जिनके हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया मदीनतुल इल्म वालियुन बाबा मा इल्म जो शहरान अली उन जो दरवाजो आ। नबी साईं ने फरमायो वक़ज़ा कुमाली तामो भले में भलो फैसलो करण वारो आ त मुझो सोट अली आ। हजरत अली साईं जो भी वडो शान मान मर्तबो आहे। मुंजा अजीज दोस्तो अम्मा जन्नत खातून जो भी वडो शान मान मर्तबो आहे जिनके हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दिसी करे अदब में उठी बींदा। जिनके नबी साईं ने फरमाया अंत बुज़तु मिन्नी फातिमा तो मा इमामुल अंबिया जे जिगरे हयाम जो टुकरो आ। अदाम जन्नत खातून जो नमाज कुरान सा प्यार। एडो अम्मा साण कुरान अजीम पढ़ियो। घर जो कमकार करे भी अम्मा जे ज़ुबान ते कुरान जी तिलावत जारी। झंडो हलाए भी अम्मा जे ज़ुबान ते कुरान जी तिलावत जारी। ये बचड़न हजरत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मागे निंद्र कराए भी अम्मा जे ज़ुबान ते कुरान जारी। जो अम्मा जे ज़ुबान मां कुरान बुद्धे बुद्धे बई शहजादा 10 सालन जो उम्र में कुरान जा हाफिज ऐं कारी बण गया। ॾींहं जो त अम्मा कुरान पढ़दी पर रात जो भी सजी सजी रात हत्ता त वरमत कदम हा पेर मुबारक सुजी वेंदा पर अम्मा जन्नत खातून जो कुरान नमाज मां ठो न थी। हजरत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मां जो जिक्र निकतो आ। केर हजरत हसन हुसैन? हजरत हसन साईं हजरत हुसैन साईं जो वडो भाव आ। हजरत अली साईं जो वडो फर्जंद आहे। हजरत हसन साईं जे मतलब पांजे घर में जायो नानो नबी मिठो मोहम्मद करीम घर में अची करे पुछा तो करे हजरत अली साईं का मां फातिमा साण खां तां जो बचड़ो जायो आहे इन जो नालो छा रखूं? अम्मा जन्नत खातून चवे थी जेको तां के नालो वणे रखो। हजरत अली साईं तो चवे मुंहिंजी दिल चवे थी त मां इन जो नालो हर्ब रखां। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मां इमामुल अंबिया जी नबूवत वारी दिल मुबारक चवे थी त मां इन जो नालो हसन रखां। हजरत हसन साईं जो हसन नालो भी नबी साईं ने रखियो। ओ हजरत हसन साईं जे सजे कन में आज़ान खबे कन में तकबीर भी नाने नबी नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सा पान चवण फरमाई आहे। वरी साल खां बाद में हजरत हुसैन साईं जी विलादत थी आ। तरे भी नानो नबी मिठो मोहम्मद करीम घर में अची नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सा पांजे डोटे पांजे बचड़े हजरत हुसैन साईं जो नालो हुसैन नबूवत वारी पाक ज़ुबान मुबारक सा पान रखणो फरमायो। सजे कन में आज़ान
खबे कन में तकवीर भी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पान चवण फरमाई ये उहे बई शहजादा जेके हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारे सीने मुबारक ते वही करे रांदियूं खेदा नबी संजन जो नबूवत वारो सीनो मुबारक हजरत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मां जे ला खेडण जे ला रांद जो मैदान हुंदो ये उहे जवान जडे रोईंदा नबी संजन नबूवत वारे लिब मुबारक इन्हनि जे वात में विझी करे इन्हनि खे रोअण खां बस कराइणो फरमाईंदा नबी संजन जी लिब मुबारक भोग त नाहे नबी संजन जी लिब मुबारक त उहा आहे जो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पांजी नबूवत वारी लिब मुबारक कोड़े पानी में विझंद नबी संजन जी लिब मुबारक जी बरकत सां वो पानी माखी मिस्री खां भी वधीक मिठो बणजी वञे नबी संजन जी लिब मुबारक जंगे खैबर जे मौके ते हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अखियुनि खे मखुकंद सालन जी तकलीफ़ दूर थी वञे नबी संजन जी लिब मुबारक त उहा आहे हिकिड़ो नबी संजन जो सहाबी हजरत कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग जे मैदान में काफिर जे धक लॻण सां सहाबी जो तारो निकिरी ॿाहिरि किरी पियो हथ में खयूं आयो नबी संजन नबूवत वारी लिब मुबारक उन तारे के मखू करे अखि में रखी फरमाया पुट रख द खोल वो सहाबी फरमाए तो नबी संजन जी लिब मुबारक जी बरकत सां तकलीफ़ इएं दूर थी वई ॼण त किवली चक न पातो आहे हिकिड़ो ॿियो सहाबी हज़रत सलमा बिन अकूर रज़ी अल्लाह ताला अन्हु काफिर जे धक लॻण सां उन सहाबीअ जी सॼी जंग टुकड़ा टुकड़ा थी वई नबी संजन वटि उन सहाबीअ खे कपिड़े में वेड़े खणी आया के सहाबी सगुरा समझन पिया त इहो सहाबी हज़रत सलमा बिन अकूर शहीद थी वियो पर हीअं जो ॾिसंद जंग टुकर टुकर थी वई आहे नबी संजन जे अॻियां रखियो नबी संजन नबूवत वारी लिब मुबारक जो मखू करे नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खणी अल्लाह से को दुआ घुरण फरमाई ए मुंहिंजा अल्लाह से लिब मुबारक जो मखू करण मुंहिंजो कम आहे मुंहिंजे सहाबीअ खे शिफ़ा ॾियण तो अल्लाह जी ज़ात जो कम आहे नबी संजन दुआ घुरी फरमाया पुट साहबी उते घुमत सयूं वो साहबी फरमाए तो मां घुमण जो शुरू कियो दर्द इएं दूर थी आ ॼण त मूंखे किवली चक न पातो आहे ऐं हिजरत वारे सफ़र में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी संजन सां गारे सौर में गॾा इहो वाक़ियो तव्हां आलमन खां ॿुधो हूंदो नांग हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे बेडंग पाता चक हया हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी संजन जो सॼो आशिक़ ऐं परवानो हो के तो जान वञे तो वञे पर नबी संजन जी निंड मुबारक ख़राब न कंदुमि जंहिंमहिल तकलीफ़ वधी वई चेहरो ॻाढ़ो लाल थी वियो अखियुनि मां ॻोड़ा निकिता हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां निकितल ॻोड़नि खे अल्लाह ताला एडो पसंद फरमायो जो उनके किरण जी जाए मिठे मोहम्मद करीम जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक बनायो नबी संजन जे चेहरे मुबारक ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि जा ॻोड़ा किरिया नबी संजन जूं नबूवत वारियूं अखियूं मुबारकूं खुली वयूं संजन ॾिठो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो चेहरो ॻाढ़ो लाल लगो पियो आहे अबू बकर सिद्दीक़ जे अखियुनि मां ॻोड़ा था वञनि ए अबू बकर सिद्दीक़ छा ॻाल्हि आहे अलाए कहिड़ी भला आहे काफ़ी टेम खां चक थी पाए नबी संजन फरमा अबू बकर सिद्दीक़ पैर त पासे कर जीअं पैर पासे कयं त वॾो भला नांग ॿाहिरि निकिरी आयो नबी संजन हकल ॾेई उन नांग खे चवनि था मुंहिंजे सफ़र जे साथी खाधो थी मुंहिंजे साम्हूं कीअं थो बीहे उहो नांग बि ज़ारो कता रोई थो वे इहो बि जो मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो मौजज़ो आहे नबी संजन सां नांग ॻाल्हाईंदा हा नबी संजन सां उठ ॻाल्हाईंदा हा नबी संजन सां उॾण वारा पखी ॻाल्हाईंदा हा झंग जा जानवर ॻाल्हाईंदा हा नबी संजन सां हिकिड़े ॾियारे नबी संजन मके शरीफ़ में वञनि था काबतुल्लाह शरीफ़ में नमाज़ पढ़ण जे लाइ रस्ते में शिकारी ॼार आहियूं बीठो आहे उनजे ॼार में जी झंग जो जानवर हाणी फांसी थी पवे नबी संजन के सुञाणे हुआ हाणी चवे थी मिठा मोहम्मद करीम मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि मां बटन ॾींहनि खां झंग जे तरफ़ निकितलमि कुझु खाई चुकी वठां त खीर जो चुको पैदा थिए मां बचनि खे खीर पीआरियां साईं मां बचनि खे खीर पीआरण पई वञा मां शिकारी जे ॼार में फासी वई आहियां
मुंहिंजा बच्चा त इंतजार करे करे मरी वेंदा चइनी पासन ते निहारींदा त असांजी अम्मा काॾों थी अचे साईं मूंखे शिकारीअ लाइ कहिड़े मुल्क ते कढे अलाए छा करे महिरबानी करे कुझु टेम जे लाइ मोहलत वठी ॾियो त मां बच्चनि सां मिली अचां उन्हनि खे मोकिलाए अचां आख़िरी दफ़ो उन्हनि खे खीर जो चुको पीआरे अचां नबी साईं शिकारी ॾे अचनि था अदा शिकारी न हाणीअ खे कुझु टेम जे लाइ मोहलत ॾे शिकारी नबी साईं खे नथो सुञाणे चवे तो ही झंग जो जानवर वही त काॾों मोटींदी नबी साईं जे मां शफाअत ता कुर्बान वञा रहमतुल आलमीन ता कुर्बान वञा अॼु माण्हू जो ज़ामिन नथो थिए नबी साईं फरमायो शिकारी मां त ज़ामिन थी बिया तो जेस ताणी हाणी मोटी न ईंदी तेस ताणी मां मावल अंबिया तो विख न चोरींदो मां नबी साईं जी ज़मानत ते वो शिकारी हाणी मां हथ तो कढे हाणी भजंदी थी वञे वञी पंहिंजनि बच्चनि ताईं बच्चा मां मां करे चिमड़ी तां खीर पीअण जे लाइ ओ हाणी बच्चनि खे खीर नथी पीआरे अखियुनि मां ॻोड़ा था वहनि बच्चनि खे चवे थी अॼु खां बाद में मुंहिंजो इंतज़ार न कजो मां शिकारी जे जार में फासी वई आहियां वञी का ॿी मां ॻोल्हे लहंजो ये लफ्ज़ चई हाणी भजंदी थी अचे नंढा बच्चा भी कढनि सिधो नबी साईं वटि पहुची विया नबी साईं ॾिसी करे फरमाईंदा हाणी छा ॻाल्हि आहे तुंहिंजा बच्चा त उञायल ऐं बुखार नज़र था अचनि छो भला हिननि खे खीर न पीआरियो थी छा हाणी चवे थी साईं बच्चा आहिनि ॾाढा प्यारा आहिनि दिलि ॾाढी बि चवे आख़िरी मुलाक़ात अलाए ॿी अम्मा हिननि खे मिले अलाए न मिले अलाए उञ ते सुम्हनि अलाए बुख ते अलाए ढव ते आख़िरी ढो करायूं वञा पर मां चुको हिननि खे खीर जो न पीआरियो आहे मुंहिंजो साह एॾे टंगियल हो ज़ालिम शिकारी वटि नबी साईं खे ज़ामिन विहारे आई आहियां मतां देर कयां त मां झंग जे जानवर जे करे ज़ालिम शिकारी नबी साईं खे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए न विझे मां साईं तंहिंजे करे भजंदी आहियां नबी साईं जे नबूअत वार नखरनि मुबारकनि मां भी मोतीअ जे दाणनि जहिड़ा ॻोड़ा मुबारक वही आया झंग जा जानवर भी ॿिया मूंसां एॾी मोहबत ऐं प्यार कनि था हाणीअ खे कन खां पकड़े बचनि सिधो नबी साईं उन शिकारी जे हवाले करे ॿ क़दम अॻिते वधनि था शिकारी बीठो मंज़र ॾिसे थो चवे थो मिठा मोहम्मद करीम हेफ़ा असांजे हालत जो तव्हांखे न सुञातो आहे तव्हांखे त झंग जे जानवरनि भी सुञातो आहे साईं महिरबानी करे नबूअत वारा ॿ क़दम मुबारक पोइते थियो मांखे भी कलमो पढ़ायो मां हाणे जो हाणे हाणीअ खे भी बचन सुधो आज़ाद थो कयां मूंखे भी कलमो पढ़ायो त मां भी तव्हांजी ग़ुलामीअ में ज़िंदगी गुज़ारे जन्म खां बची जन्नत जो मालिक ऐं वारिस ऐं हक़दार थी वञा नबी साईं ॿ क़दम नबूअत वारा पोइते करे शिकारीअ खे भी कलमो पढ़ाइनि था हाणीअ खे भी बचन सुधो आज़ाद था कनि उहा हाणी भी बचन सुधो तव्हां असांजे मिठे मोहम्मद करीम खे दुआऊं थी ॾे तंहिंजे करे क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो मार सलनाक ख्याल कन्या जा पंहिंजे लाउडन दे अबा मिशन गरम त न थिया न फरमायो मार सलनाक अदा कुरान मिठो आहे कि न ईमान जज्बे सां जो सुभान अल्लाह फरमायो मार सलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा अज़ीज़ दोस्त बुजुर्ग भाइर जानवर नबी साईं सां ॻाल्हाइनि उॾण वारा पखी नबी साईं सां ॻाल्हाइनि हिकिड़ो पखी आयो अल्लाह जे रसूल खे फलाणो शख़्स बचा तो खई वञे मोटाए नबी साईं उन शख़्स खे सॾु कयो छा ॻाल्हि आहे साईं मूं वटि हिकु पखीअ जा बचा आहिनि नबी साईं फरमायो पखी तव्हां खणी आयो आहे खोल त सयूं कपिड़े खे जीअं ई उन शख्स कपड़ो जो खोलियो उड़न वारे पखीअ जा जीअं ई बचा ज़ाहिर थिया पंहिंजी जान जी परवाह न कंदे वो पखी भी बचन मथां किरी पियो
यो मंजर नबी साजन दिसी करे नबूवत वार नखन मुबारकन मा मोती जे दानन जेड़ा गोड़ा मुबारक वई आया साजन फरमायो मां अल्लाह साजी जात जो कसम खणी तो जवा ये उडण वारे पखी के पांजा बच्चा एतरा प्यारा नान जेतरो एक गुनाहगार बानो अल्लाह जी जात के कई सा अधिक प्यारो अदा असा जो खालिक केरा माके मौजू याद आ पांजे मौजू ते अचा तो मोटी गारे सोर वारो मौजू आ त मुंजा आदि दोस्तों असा जो खालिक केरा असा जो मालिक केरा असा जो राज़िक केरा असा जे जरे जरे के के जोड़ियो कुरान अजीम में अल्लाह ताला फरमायो वलकद खलकनल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफतन फी करारिन मकीन सुम्मा खलकनन नुतफता अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। अल्लाह ताला फरमाए तो पांजे पैदाइश दे त नजर शाह शामो शाह बनायो मां ओ पानी जे कतरे मुंह मटा लखणो लाल बनायो थी मां कुछ टाइम अमर जे पेट जे अंदर अल्लाह ताला फरमाए तो पानी जे सूरत में रखियो मां वरी कुछ टाइम खां बाद में मटाए रत जो दुग उठायो मां गोश्त जो लुथड़ो जार कयो मां हडन जो पिंजरो विछायो मां हडन जे मथा गोश्त चारे चमड़ो चारे अल्लाह ताला फरमाए तो तुझे जरे जरे के मां अल्लाह से जोड़ो थी मां अमर जे पेट जे अंदर तोके हथ मारना मां अमर जे पेट जे अंदर तोके जुबान मारनी मां अमर जे पेट जे अंदर तोके दिसण जे ला अखियूं दिनियो मां अंधो न कयो मां बुधण जे ला कन दिना मां बोड़ो न कयो मां घुमण जे ला पैर दिना मां तोके मजूर न कयो मां अमर जे पेट जे अंदर पाक ऐं साफ रिज़्क रोज़ी खराई मां 9 महीना बच्चो पेट में खराइण वारो केरा वरी अमर जे पेट मां दुनिया जे जान में आया से केडो कमजोर करे पैदा की जुबान आए गलाण जी ताकत न जंगा आइन घुमण जी ताकत न अखियों आइन दिसण सुञाण जी ताकत न अल्लाह ताला फरमाए तो सुम्मा जअल मिन बाद ज़ौफिन कुव्वा वरी कुछ टाइम खां बाद में कमजोरी विञाए करे तोखे ताकत वारो मां अल्लाह रब्बुल आलमीन बनायो थी मां हाथन में खाण जी ताकत कें दिनी जुबान में गालाण जी ताकत कें दिनी समूरा गालायो कनन में बुधण जी जंगन में घुमण जी ताकत ही थदा मिठा पानी केर दो प्यारे कुरान अजीम में अल्लाह ताला फरमाया मरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। समुंड दरिया द मुंहिंजे हुक्म सां दालन शाखां वाटर वाद मुंहिंजे हुक्म सां पर ज़मीन जे हेठों 40-50 फुटन दे थदा मिठा पानी जा जर रखी करे नलकन मोटरन में अल्लाह से फरमा दो पानी मां थो प्यारा खीर भला केर दो प्यारे फरमाए इन्न लकुम फिल अनामि लइब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फर्ज़िन व दमिन लबनन खालिसन साइग़न लिश्शारिबीन साइग़न लिश्शारिबीन।
एडन बकरन मेहन मां खीर मादो पियारिया माखियूं मादो खराया कणकण ऐं चांवरनि जूं मानियूं गोश्त ऐं मेवा मादो खराया तंहिंजे करे तव्हांजे मथां हक़ थो बणिजे त सॼो बि हिकिड़े मां अल्लाह साईं खे कंहिंखे सॼूं साईं नबियनि जा वाक़िया क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला बयान फरमाया हज़रत आदम नबीअ खां वठी करे हज़रत ईसा नबीअ ताईं जे भी नबी सगोरे रे नजर कंदो त उन्हनि सॼो आद हिकिड़े अल्लाह साईं खे सॼो आहे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जंहिंमहिल अल्लाह ताला जन्नत मां कढी हेठि ॿाहिरि मोकिलणो फरमायो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कंहिंखां घुरी दुआ थो घुरे रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना वतरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन ए मुंहिंजा अल्लाह साईं जेकॾहिं तूं न माफ़ कंदे त टोटे खसारे वारनि मां थी पवंदासीं जवाब आयो फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम आदम दुआ तो घुरिया कबूल मां कई थी मां वरी मोटाए तोखे जन्नत में वेंदा वियारियूं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ने नज़र कयो 950 साल पंहिंजे क़ौम में तबलीग कई हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंमहिल 950 साल तबलीग करे करे थकिजी पियो ॾिठे त हिननि में सुधारो न ईंदो दुआ थो घुरे रब्बि ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा इन्नक इन तज़रहुम युज़िल्लू इबादक वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा अल्लाह ताला फरमाए फस्तजबना लहू वनज्जयनाहु व अहलहु मिनल कर्बिल अज़ीम हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह से दुआ घुरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के औलाद जी जरूरत पई कंहिंखां दुआ घुरे के तो रब्बि हबली मिनस सालिहीन जवाब आयो फबशरनाहु बिगुलामिन हलीम वरी इन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह जी तौहीद बयान करण जे करे निमरूद जे बाहि आड़ा में विधो थो वञे दुआ कंहिंखां घुरे निमाणा नैण मथे खणी दुआ थो घुरे मुंहिंजा अल्लाह से मां ॿियो को ॾोही न कयो आहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजी तौहीद बयान कई आहे जेकॾहिं तूं सड़ाइण में राज़ी त मां इब्राहिम सहण जे लाइ तयार जे पचाइण में राज़ी त बाहि खे ताक़त न आहे वार वांगुरु करे अल्लाह ताला फरमायो इब्राहिम दुआ तो घुरी आहे परेशान न थी तुझी मदद था कयूं कबूल मां अल्लाह से कई आहे बाहि भी मांजी मखलूक आहे अल्लाह ताला हुकुम फरमायो फरमाया नारुकूनी बरदम व सलामन अला इब्राहिम बाहि मुंहिंजे इब्राहिम जे मथां थधी थी वञाए वार खे वंगो न कजाए हज़रत इब्राहिम नबी अल्लाह से दुआ घुरी हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चंद मोमिन मुसलमान पाण सां गॾु कयूं फिरौन जे ज़ुल्मनि खां ॻोठ छॾियूं थो वञे पोइ तो फिरौन लश्कर सुधो थो अॻिते अॻितों दरियाव आहे पाणीअ जो चंद मोमिन मुसलमान चवनि था अॻियों पाणी आहे दरिया जो पोइ तां फिरौन जो लश्कर हाणे छा कयूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेको जवाब ॾिनो उन जे जवाब खे बि अल्लाह क़ुरान में बयान कयो छा जवाब ॾिने नबियनि जो रस्तो ॾिसो कहिड़ो आहे असां काॾे था हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चए थो इन्नमा या रब्बी सयहदीन परेशान थियण जी का भी जरूरत न आहे असांजो अल्लाह असां सां गॾु आहे पाण ई रस्तो कढी ॾींदो ओदा रस्तो निकितो की न निकितो अल्लाह ताला फरमाए मूसा परेशान न थी जेका हथ में लठदी आहे पाणीअ में हण तुंहिंजो कमु आहे 12 रस्ता ठाहे ॾियणो मां रब जी ज़ात जो कमु आहे वरी टपी भी इन ई पाणीअ में फिरौन खे लश्कर सुधो गोता खराए जनम रसीद करणो मां रब जी ज़ात जो कमु आहे मूसा लठई रस्ता ठहिया हज़रत मूसा टपी बीठो फिरौन लश्कर सुधो आयो गोता खाई जनम रसीद कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमावे फरकना बिकुमुल बहरा फनजैनाकुम वगरकना आल फिरौन वअंतुम तंजुरून हज़रत मूसा नबी अल्लाह से के सजो
हज़रत यूनुस अलैहिस्सलाम टिनूं दायन में कंहिंखे थो सॾे फरमाए ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। कारी साहब ये तो कुरान पाक समझा सजी रात बयान थे न फुटदो वरी साईं जन भी आया हैं इंशाअल्लाह उहे भी ता के माखो वधिक अञा मिठो कुरान पाक बुधाइंदा ता जो ईमान ताज़ो असां वटि हिकु अल्लाह जो कुरान आ ॿियो मिठे मोहम्मद करीम जो फरमान छा कंदो अखबारनि जूं ॻाल्हियूं छा कंदो टीवियुनि जूं ॻाल्हियूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्त बुज़ुर्ग ॿाहिरि टिनूं दायन में पाणीअ जी हूंदाई मछीअ जे पेट जी हूंदाई राति जी हूंदाई कंहिंखे सॾे अल्लाह से हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम के औलाद जी ज़रूरत पई कंहिंखां सॾे कुरान अज़ीम में फरमाए काफ हा या आइन साद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया काल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअस शैबन वलम अकुन बिदुआइक रब्बि शकिया। जवाब आयो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। ज़करिया दुआ तो घुरिया कबूल मां कई थी मां बच्चो त ॾियां तो पर हयादार बच्चे जो नालो भी मां अल्लाह से अर्श ताईं याद रखी मोकिलिया है। हज़रत अयूब नबी आ बीमार थी पियो दुआ कंहिंखां घुरे कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो व अयूब इज़ नादा रब्बहू अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्र व अंत अर्हमुर राहिमीन। अल्लाह ताला फरमा रुकुज़ बिरिजलिका अयूब दुआ तो घुरिया कबूल मां कई थी मां जे जाए ते बीठो है नहीं जाए ते पैर जी घुड़ियाण तुझो कमा पानी जो चश्मो कढण मां रब जी ज़ात जो कमा वो पानी खणी जिस्म ते मखण तुझो कमा 7.5 सालन जी बीमारी विञाए शिफा ॾियण मां रब जी ज़ात जो कमा पर जिनजे सदके कायनात जुड़ी उन मिठे मोहम्मद भी अल्लाह के सॼो नबी साईं के वायदो करायो अल्लाह ताला कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा इल्ला माशाअल्लाह लफ्ज़ी माना कुल जो मुंहिंजा प्यारा पैगंबर ला मां मोहम्मद नाहा अमलिकु लिनफ्सी मां मालिक पंहिंजे नफ्स जो नफ़अन वला ज़र्रा जो मां नफ़ो ॾेई सघां पाण खे जा नुक़सान इल्ला माशाअल्लाह मगर जेको घुरंदो आहे मुंहिंजो अल्लाह। अदा कायनात कंहिंजे सदके जुड़ी पोइ मिठे मोहम्मद करीम शाह जो त नफ़े नुक़सान जो मालिक केरा हिजरत वारे सफ़र में हज़रत अबू बकर सिद्दीक़ गॾु काफ़र पेरा खणंदा आया चए तो साईं काफ़र पुॼी आहिनि दुश्मन पुॼी आहिनि नबी साईं ने छा चयो फरमायो ला तहज़न इन्नल्लाह माना गमगीन थियण जी ज़रूरत न आहे अल्लाह असां सां गॾु आहे। पौधा जो इंशाअल्लाह हर दुखे सुखे टेम ते हर शे जा खजाना इन्नल्लाह खालिकु कुल्ल शै हर शे जा खजाना रब वटि आहिनि जंहिं शे जी ज़रूरत पई हिकिड़े रब खां घुरंदासीं। रिज़्क़ रोज़ीअ जे बारे में दुआ कंहिंखां घुरंदो औलाद ॾियण वारो केरा बीमारी में शिफा ॾियण वारो केरा तकलीफ़ दूर करण वारो केरा जो इंशाअल्लाह हिकिड़े अल्लाह असां खे सॾींदासीं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ग़ुलामी ऐं ताबेदारी पाण में पैदा कंदासीं उन नबीअ जा उम्मती थियासीं जंहिंजे पगर मुबारक में मुश्क अंबर खां वधीक ख़ुशबू उन नबीअ जा उम्मती थियासीं मंझंदि जे टेम ते जंहिं इमामुल अंबिया जे मथां ककर छांव करे हलंदा उन नबीअ जा उम्मती थियासीं जंहिंजो चेहरो मुबारक चोॾीअं जे चंड खां वधीक हसीन जमील गमगीन ॾिसण गम दूर थी वञनि उञायल बुखायल ॾिसनि उञा बुखा ख़त्म थियनि पर सफ़र जा थकायल नबी साईं जे चेहरे मुबारक खे ॾिसंदा त उन्हनि जे सफ़र जा थक ई लही वेंदा हा। छल अल्लाह ताला मुंहिंजा मुख़्तसिर टूटा फूटा अल्फाज़ पंहिंजी बारगाह मंज़ूर मक़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।